एक बेरोबरी सलात अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों असांजे मोहतरम भा जावेद साहब पंहिंजे वालिद जे ईसाल सवाब जे लाइ ही खैरात ही जलसो मुनक़िद कयो आहे। अल्लाह करीम जल शानहू उन जे वालिद जी कब्र के जन्नत जो बागीचो बनाए। अल्लाह ताला उन जे दरजात के बुलंद फरमाए ऐं महबूब जा जेकी भी उम्मती फौत थी विया आहिनि उन्हनि सभिनी जे कब्रुनि खे रब करीम शाल जन्नत जो बागीचो बणाए। अज़ीज़ान गिरामी हिन जलसे जो उन्वान है फिक्रे आखरत, यानी आखरत जो फिक्र नफ्सा नफ्सी जो दौर आ हर कंहिंखे दुनिया जी कमाइण जो फिक्र, माल और दौलत जो फिक्र, नौकरी जो फिक्र, बन्नी ऐं वन्नी जो फिक्र, धन ऐं दौलत जो फिक्र, हजार फिक्रात आहिनि ज़हन में रील फिरन था पिया सॼो ॾींहुं, हज़ारे फिक्र आहिनि। पर मोमिन बाने के पंहिंजे आखिरत जो फिक्र हूंदो आहे। छो त दुनिया हिकिड़ो मुसाफ़िर खानो आहे, चंद ॾींहंनि जे रहण जी जाइ आहे ऐं आखिरत हमेशा जो घर आहे। मसलन हिकिड़ो मिसाल आहे, तव्हांजे हिन जलसे में रमज़ फ़कीर आयो आहे लाड़काणे खां, सिर्फ हिन जलसे वारी रात कुछ कलाकनि जे लाइ, पर हिन जो घर त लाड़काणे में आहे। तव्हां मूंखां हिकिड़ो सुवाल पुछां थो त जेको हिते अची रहियो आहे कलाक ॿिनि जे लाइ, इने जो इनके वधिक फिक्र हूंदो या पंहिंजे असली घर जो ओॾो जो फिक्र वधिक हूंदो? जी जेको घर आहे जिते जिंदगी रहणी आहे, घर खपे, घरवारी खपे, रोजगार खपे, हजार ॻाल्हियूं आहिनि घर जूं। हिते त चंद ॾींहंनि जो महिमान थी आयो, अॻिते हलियो वेंदो। जीअं तव्हां हिन जलसे में चंद लम्हनि जे लाइ, चंद कलाकनि या चंद मिंटनि जे लाइ आया आहियो, वरी हलिया वेंदो, मैदान ख़ाली थी वेंदो। त ही सारी दुनिया जी जेका ज़िंदगी आहे सा ईअं हिन जलसे वारो हिकिड़ो मेड़ाको आहे बस। असुल असांजो घर आखिरत जो आहे। ॻाल्हायो, असुल घर आखिरत जो आहे जिते हमेशा 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 रहणो। हिते
चंद ॾींहंनि जो फिकिर आहे पर अदे चयो न त असांखे हिन जलसे जो वधीक फिकिर हूंदो छो त दुनिया जो माण्हुनि खे फिकिर लॻल ई दुनिया जो भली घणी चंद ॾींहंनि जे लाइ आयो आहे पर हितों जो फिकिर घणो आहे ऐं जिते सदाई रहणो आहे उतां जो को फिकिर कोन्हे पर अॼु जो जलसो तव्हांखे सुजाग करणु चाहे थो अॼु जी महफ़िल बेटे वारो तव्हांखे सुजाग करणु चाहे थी त पंहिंजे आख़िरत जो बि फिकिर रखो जिते तव्हांखे सदाई वञणो आहे जिते सदाई रहणो आहे असांजो आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे लाइ ही जहान ख़लक़ियो वियो जंहिं महबूब जे सदके हिन पूरी कायनात जा रब चिट चिटिया हदीस पाक में अचे थो नाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला हसीर मुझा सुहिणा हबीब मदीने वारा साईं तॾे जे मथां सुम्हा छाते चटाई तॾो फकाम फकत अथर अला जसद जेॾीमहिल उथिया त उन तॾे जा निशान मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जे पुठी मुबारक ते छापिया तॾे जा निशान हबीबन जे पुठी मुबारक ते ज़ाहिर थिया फकाल इब्न मसूद या रसूल अल्लाह लौ अमरतना अन नबसुत लक व नामल हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां खे हुकुम ॾियो असां तव्हांजे लाइ बिस्तर लॻायूं हंध विछायूं तव्हां आराम सां इत्मीनान सां आराम कयो बेटे वारो ख़बर तो मुझे महबूब छा फरमायो साईं फरमाइनि था माली वलद दुनिया इल्ला कराकिब इस्तज़ल्ल तहत शजरा थुम्मा राहा व तरकहा ये अब्दुल्लाह बिन मसूद मुझो दुनिया सां कहिड़ो वास्तो मां दुनिया में ईअं आयो आहियां जीअं को मुसाफ़िर कंहिं वण जे हेठां पघर सुकाए वरी अॻिते हली वेंदो आहे हिन दुनिया में मां ईअं आयो आहियां जीअं को मुसाफ़िर कंहिं वण जे हेठां वेही थोरी देरि जे लाइ सुकून वठंदो आहे वरी अॻिते हलियो वेंदो आहे दुनिया में मां मोहम्मद करीम ईअं आयो आहियां वदा ही उहो महबूब आहे जेको बाइसे तख़लीक़े कायनात अल्लाह जो महबूब आहे उहो फरमाए थो मां दुनिया में मुसाफ़िरनि वांगुरु बणिजी आयो आहियां पोइ असां केरु आहियूं दावा करण वारा छा असां सदाई रहंदासीं ॻाल्हायो जेकॾहिं दुनिया हमेशह रहण जी जाइ हुजे हा त तुंहिंजो अबो न वञे हा तुंहिंजी अम्मा न मरे हा तुंहिंजा ॾाॾा पड़ॾाॾा मिट माइट न मरनि हा जिथे तूं वेठो ही पासड़े तुंहिंजे में मुक़ाम ऐं क़ब्रिस्तान थोरो नज़र फेराए ॾिस त बेटे जो वॾो हिस्सो इन मुक़ाम में सुतो पियो जंहिं ज़मीन ते अॼु तूं हली थो इहे इन ज़मीन ते हलण वारा इहे हुया जेके अंदरि सुता पिया तूं त हुए बि कोन जंहिं ज़मीन जो अॼु तूं खातेदार आहीं इन ज़मीन जा खातेदार मिट्टीअ में सुता पिया अथई जंहिं जायुनि में जंहिं घरनि में अॼु तूं कुशादनि जायुनि में घुमी रही रहियो इन घरनि जे रहण वारा अॼु सोढ़ी सामी जा महिमान बणिजी विया ओ मुजादा अज जेकॾहिं तूं हिन कुशादी धरती ते आ त इहो न विसार जाए त को तूं सदाई ते हूंदे उहो ॾियारो यादि कर जॾहिं तूं बिन सोढ़ी सामीअ में कारी कोठड़ी में इन मिट्टीअ जो महिमान वञी थींदे भली 100 एकड़नि जो ज़मींदार हुजी भली 1000 एकड़नि जो ज़मींदार हुजी भली कड़ियन जा कड़ियन जो मालिक हुजी भली वक्त जो हाकिम बणजी वञी पर याद रखो
जड़ो गरीब के कफन मिलंदो तेड़ो तोखे भी कफन वही मिलंदो जड़ी बगज जमीन गरीब मिस्कीन के मिलंदी तोखे भी ओड़ी मिट्टी दे अंदर हाने वनी दिस गरीब भी सुता पिया हैं अमीर भी सुता पिया हैं हुक्मरान भी मिट्टी में सुता पिया हैं वनी निहार तो को फर्क न रहो सब कब्र जे मिट्टी जे हवाले थी विया ओ बेटे वाला अज न तो सुभाणे सुभाणे न तो परीअं इन मिट्टी जो मेहमान तू भी थियण वारो ही ओ पखी परदेसी अड़ा सिगो करे उड़न जी ओ पखी परदेसी अड़ा सिगो करे उड़न जी वाई चो विसारी वतन ते मरण जी काडे तू जमारू काडे तू जमारू छदे व्या पाना ओ छदे व्या पाना पखी परदेसी अड़ा दा मिठायूं डाना करे माल पूरी चुगी वठ के दाना पखी परदेसी अड़ा ओ मुझा अजीज भा ओ ॾियारो ईंदो जॾहिं हर शइ खां तूं लादावा थी वेंदे वो वक्त ईंदो या न हाँ पर अहिड़ो मुछ के वकड़ चाड़ियूं वेठो हींजणो तोखे मरणो ई कोन्हे हाँ कॾहिं भोल में भी तोखे मौत याद न आयो पर यार मुझे सुने हबीब फरमायो त हर रात में हर ॾींहं में कब्र सॾु कंदी आहे कब्र पुकारींदी आहे ओ फलाणा पुट फलाणे जा मां ऊंदाहियुन जो घर आहियां पाण सां अमलनि जी रोशनी खणियो अचजा मां अकेलाई जो घर आहियां पाण सां को अमलन सालन जो साथी खणियो अचजाए मां नांगन बलाउन विछुन जो घर आयाए पाण सां गॾु कोतरिया को अमलन वारो खणियो अचजा ओ कब्र रोज़ तोखे पई थी पुकारे कब्र रोज़ तोखे पई थी पुकारे ओ वेठे पंजो रब विसारे या कम नहीं दई जैसा दिले तो लाती दुनिया दम गुजर थई दाले छायाती ओ करी जे की अज कर पो मता थई ममाती दुनिया दम गुजर थई अले छायाती ओ वडे शान वारा दिलावर मरी विया हद मां सतन जा कब्र मंझि गरी विया वहे रोज़ अजल जी दुनिया मंझि काटी दुनिया दम गुजर थई अले छायाती जो सल्लल्लाहु अलैहि या रब जो कुरान से फरमाया अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम
चओ न सुभान अल्लाह। अल्लाह जो सदवा मालिक करीम तो पुकारे फरमाए या अय्युहल इंसान, ए इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, तोखे केड़ी शे पंहिंजे करीम रब खां मगरूर करे छॾियो, केड़ी शे तोखे गाफिल बनायो आ, पंहिंजे करीम रब जो दर छॾे ॾिनो अथई, केड़ी शे तोखे मगरूर हठीलो बनायो आ। अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक, जे रब तोखे पैदा कयो पोइ तोखे सहेलिए कयई, तुंहिंजा उज़वा बराबर बनायई, अख अख जहिड़ी कन कन जहिड़ो चप चप जहिड़ो, मुंहिंजे रब करीम टंगूं ॿई बराबर बनायूं, हथ ॿई बराबर बनाया, आङिरियूं हथनि जूं हिक जेतिरियूं बनायूं, फअदलक तोखे सहेलिए बनायई, जेकॾहिं हिकिड़ी टंग वॾी ॿी नंढी करे आ तूं मंडकाईंदो वती आ, हिकिड़ी अख रोशन थी बेनूर करे हा त काणो बणियो वती आ, जे ॿई अखियूं बेनूर करे हा त अंधो बणियो वती आ, जे पेर तुंहिंजा माज़ूर करे हा त मंडो बणियो वती आ। फअदलक रब तो ते कर्म कयो जो तोखे उज़वा सभु सोना सहेलिए बराबर जोड़े ठाहे किए ठाहे। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा, मां चीचल जे रहम जे अंदर अम्मड़ जे पेट जे अंदर तुंहिंजे सूरत जा चित्र मूं रब ही चिटिया आहिनि। सुभान अल्लाह। पानी जे फुड़े के रब कीअं सूरत जो जोड़ी आ, अखियूं रखायई वरी अखियुनि में ॾिसण जी कुवत रखायई, कन ठायई वरी कननि में ॿुधण जी सलाहियत रखियई, ज़बान ठायई वरी ज़बान में ॻाल्हाइण जी कुवत ॾिनई, या ज़बान चम जो टुकड़ो ठायई पर इने खे चखण जो ज़ाइके जे महसूस करण जी हिस इन में रखायई। जेॾी महिल ॿोड़ खाई ख़बर पवंदी आ त चहरो आ फिको आ, खटाण खटी आ माखी मिठी आ, खटाण जी मिठाण जी चहराण जी इन में सलाहियत ज़बान में रखायई। अल्लाह अल्लाह दिल ॾिनई, दिल में पंपिंग जी सलाहियत रखायई, सारे जिस्म जो ख़राब रत छिकींदी आ वरी फिल्टर कंदी आ, साफ़ कंदी आ, वरी सॼे जिस्म के साफ़ रत सप्लाई कंदी आ। तूं निंड पियो हूंदो आ पर दिल तुंहिंजी धक धक करे हलंदी आ पई, रात ॾींहुं या नौकरियाणी तुंहिंजी नौकरी ॾींदी आ पई। जेकॾहिं हिकिड़े घड़ी जे लाइ तुंहिंजी दिल बंद थी वञे, हरकते कल्ब बंद थी वञे, तोखे हार्ट अटैक थी वञे, उन घड़ी तूं मौत जो शिकार बणजी वञी। अरे इहा दिल तुंहिंजी नौकरियाणी आ जेका बिना पघार जे रात ॾींहुं तुंहिंजी ख़िदमत करे रही आ, फिफड़ तुंहिंजी ख़िदमत में, जिगर जेरा बुकियूं तुंहिंजी ख़िदमत में। फअदलक रब तो फरमाए त निहार मूं रब कीअं तुंहिंजे उज़वनि खे जोड़े ठाहे सघूं ऐं सलाहियतूं रखे, मूं रब तोखे कहिड़ी सुहिणी सूरत सां नवाज़े छॾियो आहे। रब जो थोरो कन न आहे कन न। हिकिड़ो दोस्त मूंखे वठी वियो अस्पताल में, चई मरीज़ आहे हली दुआ घुरो, वियासीं हिकिड़ी मिशन में बंदि पियो हुजे, छा मिशन में बंदि पियो हुजे, चई हिनजी दिलि जेका आहे उहा सही कमु नथी करे, हाणे हिन मिशन में रखियो तूं, हिकिड़े कलाक जो ₹1,00,000 था वठनि, पैसे जी असां वटि का कमी कान्हे का, पर हाणे दुआ घुरो त इहो असांजो वॾो इहो सही चङो भलो थिए। हाणे हिकिड़े कलाक जो ₹1,00,000 पर सॼी ज़िंदगी आहे दिल पाणे पे हली, कॾहिं रब तो ₹1,00,000 वरितो आहे? रब जो थोरो करनि न।
आहे रब जी नेमत या न हो मुंहिंजा प्री प्यारा रोज़ी नहीं सुबह जो उथी त नाश्तो ॾे मंझंदि जी मानी खारावई रात जी मानी खाराए तू तो चवी मां थो कमाया मां थो नौकरी कया पर यार जे अंधो करे छड़िया त तू कीअं कम करिया जे मरीज बनाया त खट जे हवाले पियो हुजिया अस्पताल जे बेड जे हवाले हुजिया तो कीअं कम करी हां भला जे कम करी थो त इहा बि त मुंहिंजे रब जी तो सब मेहरबानी रोज़ी नहीं बच्चा नहीं घर नहीं घर वारी नहीं इज्जत नहीं तोखे माल नहीं तोखे रब बनन वनन वारो धन दौलत वारो कयो हजार नेमतुन सा नवाज़ी व इन तउदू नेमत अल्लाह ला तुसुआ जे गणी त गाना टे खां घणा जे लिखी त लिखण खां घणा मुझे रब तुझे मथा थोरा एहसान करे छड़िया थोरन मथे थोरो मुते मारूड़न जा थर में वारी थोरड़ी जहां भी घणेरा भलायूं ऐं भेरा गणियूं गणी जस केतरा आहिनि थोरा या न ॻाल्हायो खुदा जो वास्तो दे केॾी महिल थोरो हिकिड़ो कलाक कढी वेई थोरो सोच पंहिंजे बदन खे ॾिस ॿाहिर बि ॾिस त तुंहिंजे इर्द गिर्द तुंहिंजे जिस्म में रब जा थोरा केतिरा एहसान केतिरा वेही थोरो हिसाब कर थोरो पाण में वेही सोच केॾा मुंहिंजे रब थोरा कया खुदा जो कसम जीअं तूं सोची दे न जीअं फिक्र में इहा ॻाल्हि आणी दे त मां ॾिसां मूं ते रब जा केतिरा थोरा आहिनि तुंहिंजो अकुल कम न कंदो घणी 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 थकिजी पवंदे रब जा थोरा न खुटंदा आहिनि थोरा रब जा या न एॾा थोरा रब कया अरे को चाहे प्यारी जो थी तो उन जो थोरो अदा शुक्रियो अदा थैंक्स अदा मेहरबानी चाहे प्यारी अदा मेहरबानी अदा पंहिंजे दावत में सॼी अदा तुंहिंजी मेहरबानी हिकिड़ी मानी खाराईंदो आहे चाहे प्यारींदो आहे को बोतल प्यारींदो आहे त उन जी थैंक्स कंदो ई शुक्रियो अदा कंदो ई पर हेॾा रब नेमतूं ऐं एहसाननि जा तो ते मींहं वसाई छॾिया कॾहिं रब जो थोरो शुक्र बजा आंदी कॾहिं अल्लाह जो शुक्र अदा आंदी केर पुछंदो अचे जो दफ्तर खोलींदो साईं ही सूर ही बीमारी ही मर्ज ही मुसीबत लख जेकॾहिं रब जा थोरा आहिनि हिकिड़ी तकलीफ़ आहे त उन लख थोरनि जो ज़िक्र न कंदो उन हिकिड़ी तकलीफ़ जो ज़िक्र ज़रूर कंदो आहे या ग़लति थो चवां कुछ तो ख्याल करी हां कुछ तो पंहिंजे मालिक करीम जो शुक्रगुजार बानो बणजी हां कुछ तो पंहिंजे मालिक करीम जे दर ते मोटी हां जे रब हेॾा वड़ कया हेॾा एहसान ई थोरा कया अॼु उन रब जो सदको मिले हय्या अलसलात अचो नमाज ते हय्या अलल फलाह अचो छोटकारे ते बांग ॿुधी तूं टीवीअ ते वेठो आहे बांग ॿुधी तूं होटल ते वेठो आहे अल्लाह जे दर ते हाज़िर नथो थी ओ मुंहिंजा अल्लाह जे बारगाह जी हाज़िरी नथो भरी रमज़ान आयो वियो हज आयो वियो मालदार हुए न रोज़ा रखी न को हज अदा कई न फितरो ॾिनई न उज़हा कई मुंहिंजा प्रिय प्यारा हेॾी ज़िंदगी गुनाहनि में बर्बाद कई हाणे रब जो सॾु सोचे त अय्युहल इंसान तू पंहिंजे नशे में धुत वञी पियो त मुंहिंजे मालिक जो सॾु थियो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ए इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे करीम रब खां गाफ़िल करे छॾियो आहे
रब पूछे वचो बेटे वारो अल्लाह पूछे तो जवाब दियो केड़ी शे तवा के मुखों परे करे छडियो आ मां रब त तवा ते थोड़ा कया है मु त तवा ते एहसान कया है बुधायो त केड़ी शे तवा के मुखों परे करे छडियो आ الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك خلقي पैदा कयई सैलिंगे कयई जेड़ी चाहे ओड़ी तो के सोनी सूरत में नहीं उन्हें रब जो हक आहे या न उन्हें रब जो हक आहे या न पो उन्हें रब जे दर ते मोट जे या न हाँ ओ मुझा पिरी प्यारा उन्हें मालिक करीम जो हक हुआ तो उन्हें रब जे हुजूर में सजदा कर नमाज 5 वक्त पढ़ आई उन्हें जी मखलूक जे मथा बाछ कर शफकत कर कैसा जुल्म न कर केजा हक न खा कैसा नाइंसाफी न कर कैसा बेवाजिबी न कर अल्लाह जी मखलूक जे मथा बाछ शफकत जो साहिबान बण जीवन रब जी रहमत जो हकदार बण जीवन चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ मुझा प्री प्यारा जने अल्लाह तबारक व तआला जो सच मिले अय्युहल इंसान हक तईवा तुझो गर्दन झुकी वने अल्लाह जे दर ते मोटी पवी अज हिन महफिल में वेही पंहिंजे गिरेबान में ॾिस तो में कमियूं कोताहियूं कहिड़ियूं आहिनि बेफ़रमानियूं कहिड़ियूं आहिनि तुंहिंजो अंदर वारो ज़मीर तोखे ॿुधाईंदो अॼु दिलि खे हाज़िर करे रब जो क़ुरान ॿुध ख़ुदा करो तुंहिंजे ज़मीर जा ज़ंग लही वेंदा दिलि तोखे ॿुधाईंदी त तो में कमियूं कहिड़ियूं आहिनि पोइ अॼु रब जे दर ते मोटी पओ बख़्शिश तलब कर तौबा ताइब ऐं बकिया जिंदगी में अमल सालिह कर त मुझो रब तो ते राज़ी थी वने ओ मुझा दोस्तो बराबर जे गुनाहन में जिंदगी गुजरिया खताउन में जिंदगी गुजरिया रब जी रहमत सदींदिया ओ बना मोटिया मोटिया जे गुनाहगार आई बदकार आई जिंदगी गिफलत में विञाए वेठो पर वरीब मुझे दर ते मोटिया मोटिया रब जी रहमत सदे ओ मुझा पिरी प्यारा जे रब जे दर ते अज भी मोटी पे त तू खटे वे पर अंदर भी यार वेठो आ पुराणो संगती वो सलाह ॾींदो अदा हींअर त छॾ यार तूं वरी मुलनि जे ॻाल्हियुनि ते लॻंदे छा फिलहाल तो छे वरी पोड़ा थियूं दाढ़ी अची थे पोइ दाढ़ी रखंदासीं अब नमाज़ पढ़ंदा ठीकु आहे ॿुधी थी तकरीर पर हाणे वरी जुमे खां शुरू कंदासीं अंदर में वो सलाह ॾींदो तो यो अज सुभाणे कंदे त ही दाढ़ी अच्छी थी वई अञा ताईं मोटियो नहीं साईं फरमाइनि था हलकल मुसव्विफून मुसव्विफ माण्हू हलाक ई बर्बाद थी विया क़ील मल मुसव्विफून या रसूल अल्लाह सहाबा किराम पुछो त या रसूल अल्लाह उहे मुसव्विफ माण्हू केर आहिनि पाण फरमाए अल मुसव्विफ मन यकूल सौफ अफअल मुसव्विफ उहो माण्हू आहे जंहिंखे नेकी जी ॻाल्हि चयो हा दा कंदुसि बसि हाणे कंदुसि सुभाणे कंदुसि परीहं कंदुसि जेको अॼु जो कम सुभाणे ते टारे थो इहो मुसव्विफ माण्हू आहे इहो हलाक ऐं बर्बाद थी वियो मोमिन बानो उहो आहे जो रब जो सद मिले त उन ते अमल करे ॾेखारे मुंहिंजा दोस्तो ईमान वारे खे रब जो हुकुम मिले मदीने
वारे साईं जो फरमान मिले सिर कुर्बान करण जे लाइ बि आशिक तैयार थी वेंदो आहे उज़ुर न कंदो बहानो न कंदो की पाईंदो न आहे हबीब जो हुक्म मिली वञे त जान बि कुर्बान करे छॾींदो जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों हबीब करीम ने ऐलाने जंग फरमायो आ मुजाहिदन जो लश्कर अचो गॾु थियो काफ़िरन सां लड़ाई करणी आ। मुझा दोस्तों सहाबन तई जरे हबीबन जो पैगाम पहुतो आ छाजे ला सिर कटाइण जे ला जान कुर्बान करण जे ला इए निकरी ढोड़ी आया आहिनि जे नंढड़ा ॿार रांदियुनि जे लाइ मैदान ते ढोड़ी उड़ाए। सुभान अल्लाह हिकड़ी औरत असा जानिया नंढड़ो ॿारड़ो थञ पिया वो खणी अचे मुझे दिल पर मोहम्मद करीम जी खिदमत में हाजिर थी अर्ज करे थी या रसूल अल्लाह तव्हां जो सॾु मिलियो आहे मुजाहिदन खे मुंहिंजा महबूब मूं वटि ॿियो त को सरमायो कोन्हे ही नंढड़ो बच्चो आहे ओ मुंहिंजा महबूब आउं हिन खे मैदान में खणी आई आहियां। साईं फरमाइनि था ही त मासूम सगीर ॿारड़ो आहे ही कहिड़ी जंग कंदो अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह इहा मूंखे बि ख़बर आहे त ही जंग न कंदो पर महबूब तव्हांजे जे सिपाही वटि ढाल न हुजे तीर रोकण जे लाइ ढाल न हुजे उन खे मुंहिंजो ही बचड़ो ॾियो ढाल करे मुंहिंजे बच्चे खे अॻियो झले तीर लॻनि मुंहिंजे बच्चे जे बदन में लॻनि तव्हांजो लश्करी बची पवे मुंहिंजो बच्चो ईअं तीर लॻी शहीद थिए क़यामत जे ॾियारे में रब जी दरबार में उथी मां बि चवंदसि त मां बि शहीद जी अम्मा आहियां। ईमाना सिर कटण जे लाइ मुंहिंजा दोस्तो बच्चा कुर्बान माल कुर्बान हाल कुर्बान मुझे दिल पर मोहम्मद करीम ता घर तड़ कुर्बान करे ॾेखारियो। मुंहिंजा दोस्तो मैदान उहद में जेॾी महिल जंग उहद जी ज़ोर सां हले पई चौधारी काफ़िरनि जो हमलो थियो आहे काफ़िरनि सलाह कई त इन नबीअ खे शहीद कयो जे न त इन जो दीन ॾींहों ॾींहुं वधंदो। मुंहिंजा दोस्तो दुश्मननि मुंहिंजे दिल पर नबी खे चौधारी हमला आवर थिया आहिनि ओॾी महिल हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु थो फरमाए त हबीबन जे चौधारी ईअं पियो फिरा थिए हाजी बैतुल्लाह जे चौधारी तवाफ कंदा आहिनि तलहा पियो चवे ओ तलहा पंहिंजे सिर ते तीर वसाए लख तलहा कुर्बान थी वञनि पर मुस्तफा करीम जे जिस्म खे का तकशल तकलीफ़ न पहुचे। हज़रत अली तो फरमाए त मुंहिंजे नज़र खां महबूब पोशीदे थी विया ॾिठुम शहीदन में महबूब नज़र न आया ॾिठुम लश्करन में महबूब नज़र न आया मूं सोचो त मुंहिंजो महबूब नज़र नथो अचे मुंहिंजे दिल में ख़्याल आयो मतां किथे उम्मत जे बेफरमानी जे करे मतां महबूबन करीमन खे रब आसमाननि ॾे खणाए न वरितो हुजे बस इहो सोचे मुंहिंजी दिल बेकाबू थी वई ईअं हलंदे वञा मूं चयो हाणे मुंहिंजो जीअण कहिड़ो आहे जंग जे मच में काहे पियुसि हलंदे हलंदे हिकिड़ो काफ़िरनि जो नरगो ॾिठुमि ॾिसां त उन्हनि जे विच में मुंहिंजो दिल पर मोहम्मद करीम लड़ी रहियो आहे काफ़िरनि सां लड़ाई करे रहिया आहिनि हबीबन जी नज़र मूं ते पई आहे फरमाइनि था अली हलिया अली मुंहिंजे करीब आहे
हजरत मौला अली तो फरमाए मुझे मन ॾिठो तो मुझे महबूब जे जसद अंबरी मां खून मुखे वहदे नजर आयो मुझे दिल पे साख्ता थी वही काफरन के मारी दो केराई दो हटाई दो पंजे दिल पर मोहम्मद करीम वट वजी पहुतो अर्ज किया तो या रसूल अल्लाह मुझो सिर कुर्बान मुझी जान तुझे कदमन ता फिदा साईं फरमाइन था ए अली अजो असांजे लाइ इम्तिहान जो ॾिहाड़ो आ मुंहिंजा दोस्तो अहिड़े वक्त जे अंदर मुझा महबूब जरे जख्मी थी पवन था उद जबल जे गार में महबूब सोना जख्मी हालत में गार में महबूब इस्तराहत जे लाए आया इन हेडो काफरन हुल्लू हुलायो त माज़ल्ला नबी शहीद थी वियो हालांकि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मैदान में मौजूद हुआ पर काफरन या गलत खबर हलाई या खबर हलंदे मदीने पाक में पहुंचिया जेडी मल बीबी फातिमा ज़हरा नबी दी न्याणी दे कन्नन ते गाल पहुंचिया तो महबूब शहीद थी विया तो फातिमा ज़हरा सारे मदीने जो सहाबियां घुरायूं फरमाती मुझो बाबू मोहम्मद करीम शहीद थी वियो आए काज का मैदान उहद में वनी मुखे खबर बुधाए तो मुझो बाबू केड़े हाल में आ उन्हें सा वायदो थी कया उन्हें के पान सा गॾु जन्नत ॾे वठी हलंदसि ओ मुखे ॾियो कापुन जी मुखे जो कोपुन जो दसड़ी जो माता आया बिरे में बेवसरी जो मुखे जो कोपुन जो ओ दसड़ी जो मुखे जो कोपुन जो अवी दसड़ी जो माता आया वसड़ी अजो मुखे जो कोपुन जो हिकड़ी साजणी अर्सी करे बीबी आथी उर्द जे मैदान ते वनी खबर वठी अचा वा साजणी मैदान उर्द में दीवान हवार चेती मोहम्मद सोहणो किथे आ हबीब किथे आ सामने जो जवान शहीद थो पियो माण्हुनि समझो शायद पंहिंजे पुट जे लाइ परेशान आ चवनि था बीबी हे तुंहिंजो बच्चो शहीद पियो फरमाए थी बच्चे जे लाइ न आई आयो ॿुधायो मुंहिंजो दिल पर मोहम्मद करीम किथे आ अॻिते वधी आ चवनि था बीबी हे तुंहिंजो भाउ शहीद पियो आ चए थी भाउ जे लाइ न आई आयो बुधायो मुझो लजपाल मोहम्मद करीम किथे आ मुझा दोस्तों ही छा जे लाइ ही कुर्बानी हुई इन दीन जे लाइ इस्लाम जे लाइ ओ मुझा प्री प्यारा मुझे महबूब पंहिंजे दीन जे वण खे पंहिंजे पाक जिस्म जो खून मुबारक ॾेई हिन दीन जे वण खे आबाद कयो हिन दीन जे वण खे करबला जे शहीदनि जे खून ते आबाद कयो हिन दीन जे वण खे हबीबन पंहिंजे अखियुनि जे लुड़कण सां आबाद कयो ओ मुस्लमान अॼु उन दीन जो तूं दुश्मन बणिजी वे उन दीन खां परे हटी वे थियो दीन नबी करीम जो अॼु निमाणो निर्वार रोए ज़ारो ज़ार संभालियो अरबी जाम खे चो सल्लल्लाहु अलैहि अज जेकर महबूब जो दीन छड़ी सुन्नत
सुन्नत सोने नबी जी छॾई ॿुधाए क़यामत जे ॾियारे में महबूब जॻह तूं जवाब कहिड़ो ॾींदे अॼु मस्जिद खे छॾे ॾिनई क़ुरान खे छॾे ॾिनई रब जे ज़िक्र खे छॾे ॾिनई रात ॾींहुं ज़िनाउनि में चोरियुनि में शराबनि में नशनि में ग़रीबनि जा लोढ़ा लताड़ण में ॿुधा ॿुधा तूं क़यामत जे ॾियारे में कंधो कहिड़ो खणंदे ओ सुती किस्मत निंदरूं जगा न सघियुमि सोना मदनी माई मैं मना न सघियुमि सुती किस्मत निंदरूं ओ मुंहिंजी चंदरी हुयमि त मैं रुलंदी रहियमि साईं दे लड़े न लॻमि खुलदी रहियुमि ओ गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुमि गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुमि पलो ख़ाली थिया कुछ बचा न सघियुमि सुती किस्मत निंदरूं ओ मुजादा ओ ॾियारो ज़रूर मथो अचण वारो थई जॾहिं इज़राइल जा हथ तुंहिंजे गिचीअ में हूंदा तोखे राज वलर खां छीनी अकेलो करे वञी मिटीअ जे हवाले करे ईंदा उहो ॾियारो बि ईंदो जॾहिं वाहिदुल क़हार जी कोर्ट में तुंहिंजी पेशी थींदी रब बेनियाज़ की बारगाह में तुझी हाज़िरी थींदी ओ मुजादा उन ॾियारे ते ला तज़ूल क़दम इब्न आदम हत्ता युसअल अन खमसिन पैर पंहिंजी जाइ तां न जुरंदा जेसी ताईं पंजनि शयुनि जो जवाब न ॾींदे पंज ॻाल्हियुनि जो पुछाणो थींदी अन उम्रिही फीमा अफ़नाह व अन शबाबिही फीमा अबलाह व अन मालिही मिन ऐन इक्तसबहु व फीमा अनफक़तहु व माज़ा अमिल फीमा अलिम पहिरियों पुछाणो उम्र जो थींदो त उम्र किथे गुज़ारी ॿियो सुवाल जवानी जे बारे में थींदो त जवानी किथे कमाई टियों सुवाल माल जे बारे में थींदो त किथों कमाई चौथों सुवाल माल जे बारे में थींदो त किथे ख़र्च कई पंजो सुवाल थींदो त वाइज़ ॿुधई तकरीरूं ॿुधई नसीहतूं ॿुधई अमल बि कयो हुई या न अमल कयो हुई या न किताब पढ़ी वाइज़ ॿुधई आलमनि जी मजलिसुनि में बि अमल कयो हुई या न ओ मुजादा ये पंजनि ॻाल्हियुनि जो जवाब तोखे अल्लाह जी कोर्ट में ॾियणो बेटे वारा जवाब जोड़ियो थई कहिड़ो जवाब ॾींदे कीअं तुंहिंजी उमिरि गुज़रे कीअं तुंहिंजी जवानी गुज़री रातियूं कीअं थियूं गुज़रनि ॾींहं कीअं था गुज़रनि ओ मुजादा तूं त जेको करे वे विसारे छॾी पर मलाइक विसारनि कोन था लिखनि था क़यामत जे ॾियारे में या लिखत हथनि में ॾींदई ॾिस त तो इहे अमल कया आहिनि या न मुंहिंजे मलाइकनि खां तोसां ज़्यादती त कोन कई आहे जेको तो कमु कयो ई न हुजे लिखी छॾियो हुजे ईअं त कोन थियो आहे चवंदो न मुंहिंजा मौला जेको मूं कयो आहे सभु लिखियो पियो हा उहो मुंहिंजा पोइ उन ॾियारे जे लाइ बि को फ़िकुर रखिजे या न इहो आहे फ़िक्र आख़िरत उन ॾियारे जो फ़िक्र हुजे त मां रब खे राज़ी कयां मदीने वारे साईं खे राज़ी कयां सुन्नत वारी राह वठा शरीयत वारो रस्तो वठा जंहिंमें अल्लाह ऐं उन जो हबीब राज़ी हां पोइ इहो रस्तो वठबो या न इहो रस्तो वणे थो या न हां इहो रस्तो वणे थो या न जे वणे थो त अॼु खां वठी वाइदो कयो जेके नमाज़ न पढ़ंदा आहियोसीं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो मथे मथे हथ खणो शाबाश मथे हथ खणो ईमान जी कुवत सां हथ मथे खणो शाबाश ॿई हथ मथे खणो खुदा खुश कंदो जेके नमाज़ न पढ़ंदा आहियोसीं 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं जिन खे ॾाढ़ी नाहे से कोशिश कयो सुवारी मुबारक सरकार जी सुन्नत हा या कटुड़ सटुड़ न हुजे हाँ वडी पूरी मुठ सुन्नत मुताबिक हुजे मुझा पिरी प्यारा महबूब जे सुन्नत ते अमल कर अबो अमड़ जेरा थी तो उनकी खिदमत कर जेकर अबो अमा गुजारे विया आहिनि जीअं अॼु हिन जावेद फ़क़ीर पंहिंजे अबे जे लाइ ख़ैरात कई आहे पंहिंजे अबे अमा खे क़ुरान पढ़ी बख़्श ख़ैरात करे उन्हनि जे रूहनि खे ईसाले सवाब कर ॿियो नाहे उन जे क़ब्र ते वञी कुल पढ़ी उन जी ज़ियारत करे आ तॾहिं बि उन जा रूह ख़ुशि थी वेंदा
ओ मुझा पिरी प्यारा जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जल शानो तोखे तौफीक ॾिनी आहे त मुझा अज़ीज़ भा ख़ैर ख़ैरात करे पंहिंजे मैयतनि खे ईसाले सवाब कर त इहो अजर ऐं सवाब ईअं थो मिले जे टीसीएस मोकिलबी आहे न तो या अञा 16 मिसाल जे मोबाइल में मैसेज मोकिलींदा आहियो मोबाइल में मैसेज लिखी चवंदा आहियो अस्सलाम वालेकुम पोइ जहिड़े नंबर ते सेंड कंदो उते वञी ठगा कंदो पहुचे तो या न हाँ मुझा दोस्तो जेको कुरान पढ़ी कुल पढ़ी बख्शी तो खैर खैरात करे बख्शी तो ये भी ये मोबाइल जे मैसेज वांगुरु उन कब्र ताईं वञी पहुचनि था उन्हनि खे अजर ऐं सवाब मिले मुझा दोस्तो अल्लाह जो खौफ रखो मस्जिदुनि खे आबाद कयो मुझा हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो व्याज न वठो चोरियूं न कयो शराब न पियो नशो ऐं भंग न वापरायो बीड़ियूं ऐं हुक्का ऐं मुझा दोस्तो चरस ऐं चिलमू ऐं पतन जी रांदि इहा छॾे ॾियो हिकिड़ा वरी कुकड़नि जा शौक़ीन कुकड़ कच्छ में अबो अबो सरींदा कुकड़ खे हिकिड़ो वरी कुते जो शौक़ीन कुते खे भाकुर पायूं बाबा बाबा बिस्मिल्लाह कुते खे भाकुर ईअं न कयो मुंहिंजा दोस्तो कुतो नचस पलीत जानवर आहे मुंहिंजा दोस्तो हा खड़ जे चौकीदारी जे लाइ धारे थो त जाइज़ आहे बाक़ी जेकॾहिं उन कुते खे शौक़िया पाले थो त रोज़ानो उन जे अमलनि मां हिकिड़ो कीरात नेकिन जो घटिजे थो साहबनि चयोसीं कीरात छा आहे पाण फरमाए हिकिड़ो कीरात उहद जबल जेॾो आहे एतिरियूं नेकियूं उन जूं रोज़ खुटनि थियूं जेको कुतो घर में धारे थो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं धारणो आहे त बकरियूं धार साईं फरमाइनि था बकरियुनि जे पेशानियुनि में रब बरकत रखाई छॾी गरीबनि खे फरमायूं त कुकड़ियूं धारियो हबीबनि जी हदीस आहे महबूबनि जी हदीस आहे गरीबनि खे फरमायूं त कुकड़ियूं धारियो वॾेरनि खे फरमायूं त तव्हां बकरियूं धारियो हाणे वरी किसो ई उल्टो थी वियो आहे वॾेरा ठाहींदा मुर्गी फार्म गरीब धारनि था बकरियूं किसो ई हूंदो हबीबन करीमनि या तक़सीम कई आहे ज़राए माली ज़राइर जेकी आहिनि आमदनी जा वसीला तक़सीम करे ॾिना आहिनि गरीबनि जे लाइ ही ज़रियो आहे वॾेरनि जे लाइ ही ज़रियो पर गरीबनि जे ज़रियनि ते वरी वॾेरा क़ाबिज़ थी विया आहिनि समझो था अल्लाह ताला जल शानो शाल हिदायत नसीब फरमाए मुझा दोस्तो तो पंहिंजे बच्चन के हलाल खारायो जेकॾहिं तव्हां ज़मींदार आहियो तो पंहिंजे हारियुनि सां इंसाफ़ कयो जे हारी आहियो तो पंहिंजे ज़मींदार जे गैर मौजूदगी में हिकिड़ो बि दाणो उन जो ज़ायो न कयो तो इन दाणे दाणे जो बि क़यामत जे ॾियारे पुछाणो थींदो हिसाब किताब लेखो चोखो दुकानदार आयो तो पंहिंजे दुकाननि ते मुंहिंजा दोस्तो अमानतदारी सां दयानतदारी सां सच सां कारोबार कयो कूड़ न ॻाल्हायो वापारियुनि खे वरी कसमनि जी आदत घणी कूड़ा कसम खणंदा मुंहिंजा दोस्तो कूड़ा कसम न खणो हलाल कारोबार में मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला बरकत रखाई आहे हराम वारी शइ में बरकत न आहे ॾिसो न कुतो हलाल या हराम जी ऐं बकरी आहिनि ॿई हिक जेतिरा जानवर ऐं कुती वियामे त घणा बलर ॾिए 10 12 7 8 10 12 15 ऐं बकरी 2 3 भला बकरियूं फरब थोरा ॾियनि ऐं कुसजनि केतिरियूं थियूं बकरियूं हींअर त उस हाथ ते ॾिठी त धण कुसजी विया पर वरी बि ॾिस ॿारनि ते त धण जा धण बीठा आहिनि फरब थोरा ॾियनि पर उन्हनि में बरकत केॾी आहे केतिरियूं बकरियूं कुसजनि थियूं खपाइजनि थियूं पर खोट न आहे ऐं कुते खे केरु कोहे बि कोन हाणे त अख़बार में पढ़ियोसीं उन ॾींहुं नांगी ने कावश में मेरा मेरे किथे उते लिखियो त कुत्ता जे कुही मुसलमाननि खे खाराइनि खुदा शल रहम करे अल्लाह शल हिदायत ॾिए जो मुसलमाननि खे कुत्ता कुही था खाराए मुंहिंजा दोस्तो ॾिसो हराम में बरकत न आहे हलाल में बरकत आहे समझो था मुंहिंजा दोस्तो हलाल खाईंदो हलाल कमाईंदो रब तव्हांखे हुन में बरकत विझी ॾींदो वापारी आहियो कारोबारी माण्हू आहियो सनअतकार आहियो ताजिर आहियो पंहिंजे हलाल खाओ हलाल कमायो वरी जेके ट्रैक्टरनि वारा आहिनि या वरी थ्रेशरनि वारा आहिनि मां बि हलायो ट्रैक्टर ते मदरसे जो कमु पियो करायां ज़मीन सिधी पियो करायां असांखे ॾिसनि त ट्रैक्टर तिखो डोड़े वरी असां हेॾे होॾे थियूं त हीअं जूह पेर पियो ट्रैक्टर हले
माना कलाक जो कम तो 4 कलाक लॻाई। अल्लाह जल रहम करे मुंहिंजा दा हलाल खाओ, उन हलाल जे थोरड़नि में रब घणी बरकत विझी ॾींदो। जेतिरो थो इहा कुदत ऐं बेईमानी करे न त पोइ वरी घर में या त ज़ाल खे टीबीअ जी बीमारी लॻंदसि या वरी को केस थींदुसि। उहे जेके पैसा फुर मार जा कयई न उहे वरी या डॉक्टरनि ॾे हलिया वेंदा या वरी पुलिस सगोरी ॾे। ओ मुझा प्री प्यारा त हलाल खाओ, हलाल बच्चन के खारायो, अल्लाह जो खौफ रखो, अमल साले कयो, आखिरत जो फिक्र रखो त रब जी ज़ात राज़ी थे, मदीने वारो साईं राज़ी थे। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। हिकिड़ो दफ़ो सूरह फातिहा पढ़ो त मरहूम जे रूह खे ईसारे सवाब कंदासीं। ऐं हे सारो मुक़ाम जेको पासे में आहे उन्हनि सभिनी खे ख़ुसूसन साईं अहमद शाह रहमतुल्लाह अलैह जन जे रूह मुबारक खे ईसारे सवाब कयूं। हिकिड़ो भेरो सूरह फातिहा। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين اللهم بلغ ثواب هذه الفاتحة المباركة جميع المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات اللهم اغفر لهم وارحمهم وعافهم واعف عنهم واكرم نزلهم ووسع مدخلهم ونقهم من الذنوب والخطايا كما ينقى الثوب الابيض من الدنس। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। बेटे जे शहर ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। हिन शहर खे अमन ऐं सुकून वारो शहर बना। या अल्लाह हिन महफ़िल में जेकी बि तुंहिंजा बाना हाज़िर थिया तन सभिनी जी हाज़िरी क़बूल कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा कर। पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी, असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه أجمعين.